ख़ूबसूरत शाइरी भेण शमीम सुंडो जी ऐं आवाज़ आहे रुखसाना अली जो। सिंधी मिठड़ी ॿोलीअ जे मथां सदके कयां मां पंहिंजो साह। सिंधी ॿोलीअ में आ साह, सिंधी ॿोली में आ साह। सुहिणी धरतीअ ते वाई गूंजे थी, सुहिणी धरतीअ ते वाई गूंजे थी, दम दम ज़िक्र आहे अल्लाह। सुहिणी धरतीअ में आ साह, सुहिणी धरतीअ में आ साह। अखर अखर ऐं हरफ हरफ मथां पुख़्तो आहे मुंहिंजो साह। अखर अखर ऐं हरफ हरफ मथां पुख़्तो आहे मुंहिंजो साह। सिंधी ॿोली में आ साह, सिंधी ॿोली में आ साह। मरंदासीं न ॾींदासीं मिठड़ी ॿोली ऐं दरिया। मरंदासीं न ॾींदासीं मिठड़ी ॿोली ऐं दरिया। सिंधी ॿोली में आ साह, सिंधी ॿोली में आ साह। पंहिंजी ॿोलीअ सां शमीम अज़ल खां आहे रहियो चाह। पंहिंजी ॿोलीअ सां शमीम अज़ल खां रहियो आहे चाह। सिंधी ॿोलीअ में आ साह, सिंधी ॿोली में आ साह। बहितरीन शाइरा भेण शमीम सुमरो ऐं आवाज़ हुयो रुखसाना अली जो। उम्मीद करियूं था त हीअ बहितरीन शाइरी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी।